हिकिड़े माण्हूअ चयईं कि तव्हां छा था सम्झो गंगा में सनानु करण सां पाप नाश थींदा? छो न थींदा भाई, कोन थींदा। कोई पाप वाप नाश न थींदो। यादि रखिजो, अगर पाप थियनि हा त गंगा जो पुटु भीष्म पितामह हुयो, उनखे छो तीरनि जे सेज ते सुम्हणो पियो? हाणे ॾिसण में केॾी बढ़िया ॻाल्हि थी लॻे, आहे कि न? हिकु मिंट में माण्हू जी श्रद्धा टुटी पए। ॿुधायो, हिकु पल बि न लॻे न अहिड़ा वचन ॿुधंदो त माण्हुनि जी श्रद्धा काथे बचंदी। लेकिन एतिरी सी कर्मनि जी गति आहे, बस एतिरी सी महिमा आहे गंगा मैया जी। सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त भीष्म पितामह जेके आहिनि साधारण मनुष्य न आहिनि, उहे वसु नाले जा देवता आहिनि। भगवान लीला कंदा आहिनि त देवनि खे गॾु खणंदा आहिनि लीला करण में। हाणे जय विजय कोई महापाप कया छा? उन्हनि खे हिरण्यकश्यप ऐं रावण बणिणो पियो। लेकिन भगवान खे पात्र खपंदा त वठी आया। ॾाढी गहरी ॻाल्हियूं इहे उन्हनि खे ॿुधण लाइ त वरी कलाक सत्संग ॿुधणो पवंदो। श्रद्धा जोड़न जे लाइ त 10 कलाक खपनि ऐं तोड़न जे लाइ 1 लाइन काफ़ी आहे। अरे भीष्म पितामह खे इच्छा मृत्यु जो वरदान हो, चाहिना त न सुम्हना, 1 मिंट में शरीर जो त्याग करे छॾिना। चओ हरि राम। उन जे लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई? इन जो मतिलबु कोई पापी थी विया, महापापी थी विया, गंगा में सनानु करण सां पाप न विया, हे त मैटर ई अलॻि थी वियो। चओ हरे कृष्ण। गंगा मैया में श्रद्धा रखी करे कोई सनानु करे त उनजा निसंदेह पाप नष्ट थींदा आहिनि, उनजी सदगति थींदी आहे। पद्म पुराण में लिखियलु आहे कि गंगा में जेके जीव रहंदा आहिनि, मच्छियूं मच्छ कच्छ जेके जीव जंतु रहंदा आहिनि जल जे अंदरि, उन्हनि जी बि सदगति थींदी आहे, उन्हनि खे बि स्वर्ग मिलंदो आहे, दुर्गति न थींदी आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे। पर गंगा स्नान खां पोइ जेके नया पाप कंदव उहे त भोगणा पवंदा। या जानबूझ करे कोई पाप करे त उनखे त हिसाब ॾियणो पवंदो। गंगा मैया पाप नाश कंदी आहे, पाप करण जो लाइसेंस न ॾींदी आहे। यादि रखिजो, कोई माण्हू अगरि पापी मूर्ख माण्हू खोटी बुद्धि वारो सोचे कि मां गंगा जी में सनानु कंदुमि, काई ॻाल्हि न आहे, पाप कंदुमि वरी सनानु करे वठंदुमि, अहिड़े माण्हूअ जा पाप नाश न थींदी आहे। यादि रखिजो। रही भीष्म पितामह जी ॻाल्हि त 1 पल में भगवान उनखे चाहिना त तीर गुल ठही वञनि, कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई। पर भगवान जी लीला में हे महापुरुष आहिनि। असां तव्हां वांगुरु न आहिनि जंहिं 1 वचन सां पंहिंजे जीवन जो ब्रह्मचर्य धारण कयो, पिता जे लाइ शादीअ जो त्याग करे छॾियो। अहिड़ा महापुरुष भगवान जे लीला में परिकर आहिनि, सम्मिलित थींदा आहिनि, पात्र आहिनि। कोई उन्हनि खां अहिड़ो कर्म थी वियो, ठीकु आहे, भगवान लीला करे ॾेखारियो। एॾा शक्तिशाली कि तीरनि जे सेज ते सुम्ही करे बि श्री कृष्ण भगवान जी भक्ति करे रहिया आहिनि। असां एसी ऐं कूलर में सुम्ही करे बि भक्ति नथा करे सघूं। चओ हरे राम। सिधो भीष्म पितामह ते पहुची वियासीं भाई। त यादि रखिजो भाई, हे गंगा, हे तुलसी, हे गौ माता, हे गायत्री माता, हे सनातन धर्म कोई साधारण न आहे, भगवान जो ई स्वरूप आहे। यादि रखिजो, अहिड़नि माण्हुनि जो संग न कयो, श्रद्धा टुटंदे पल बि न लॻंदव। श्रद्धा त ईअं हुजे कि हज़ारे माण्हू अहिड़ा अची वञनि, डांवाडोल कनि, डिगाइनि, असांजो मन बिल्कुलु हिले डुले न भाई, उहा श्रद्धा चइबी आहे। अहिड़ी पक्की असांजी निष्ठा हुजणु खपे। चओ हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हाणे गंगा मैया जे महिमा जो विस्तार न थिए त कोई बि असांजे कननि में कचिरो विझे, असांखे नास्तिक बणाए हलियो वेंदो। 2 मिंट न लॻंदा। पहिरियों त इहा ॻाल्हि ॾिसो, चवण वारो माण्हू जेको तर्क थो ॾिए पियो, छा उहो तर्क जेको ॾिए थो उहो कंहिं रामायण में लिखियलु आहे, गीता में लिखियलु आहे, भागवत में लिखियलु आहे, शास्त्र में लिखियलु आहे, वेदनि में लिखियलु आहे? उन्हनि जी ॻाल्हि स्वीकार कयो। ईअं त तव्हां बि 4 ॻाल्हियूं ठाहे करे कुझु बि चई था सघो, उहो सची थोरी न थी वेंदी। सचाई ॾिसणी अथव त पुछोसि कहिड़े शास्त्र जी ॻाल्हि थो करें। कंहिं शास्त्र में महाभारत में लिखियलु आहे छा ईअं भीष्म पितामह जे बारे में, गंगा जी जे बारे में किथे लिखियलु आहे? कोई सूत्र त ॾे, प्रमाण त ॾे, तुंहिंजे चवण सां थी वेंदो छा ईअं?
चो हरे राम हरे कृष्ण